दोस्तो ॻाल्हि था कनि त वताए जे दीन धर्म घणनि माण्हुनि खे मुंझाए विधो हुयो। हिक दफ़े संदसि भाउ मोरूमल वताए खे वेनती कई, इलाज मिनथूं कयूं त भई तूं त मुस्लमान थी पाण मोखियो थिए, हाणे मूंखे बि मुस्लमान कराए। दोस्तो गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ज़रूर प्रेस कयो। वताए फ़क़ीर जे भाउ मोरूमल वताए खे वेनती कई त भाई तूं त मुस्लमान थी पाण मोखियो थिए, हाणे मूंखे बि मुस्लमान कराए त सरग में ॿई गॾु हुजूं। वताए फ़क़ीर रड़ करे चयसि त भाई अहिड़ी ग़लती न कजां, मूर न मुस्लमान थिजां वरना सॼी उमिरि हथ हणंदे। कलमो पढ़ी मुस्लमान थियणु त सवलो आहे, पर वज़न जी त तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं रोज़नि निमाज़ुनि ज़कवातुनि ऐं तहजदुनि जा सिलसिला शुरू थींदा। तंहिंजी पैरवी कंदे न फ़िक़त ॼड़ निकिरी वेंदई पर ॾेवालो बि निकिरी वेंदई। कॾहिं भुलिजी बि अहिड़ो ॾुखियो ऐं जोखीअ जो कमु न कजां। हा, अलबत्ता मरण महिल मूंखे कन में कलमो पढ़ी ॿुधाइजां त आऊं आख़िरत में शायदि ई ॾिसुसि त भाउ मोरूमल मरण महिल मुस्लमान थी मोह हुयो, बहशत बि हासिल थींदई ऐं खफ़े खां बि बची पवंदे। कम जो कमु ऐं मज़े जो मज़ो बि। आख़िरी घड़ीअ में कलमो पढ़ण जे राज़ खां उहे अलाह जा बंदा बख़ूबी आगाह आहिनि ऐं जिन खे हीअ ॼाण आहे त ज़िंदगीअ जे हिन भरे संदसि ॿई किनारे कहिड़ो वण जो वखर थो हले ऐं कीअं थो वहे वापरे। हूअं बि समूरी ज़िंदगीअ जी इबादत बि उन लाइ कई वेंदी आहे त जीअं आख़िरी घड़ीअ जी आज़माइश खां पार उकिरिजे। पछाड़ीअ जे पहर में सुरखरू थियण लाइ माण्हू पंहिंजी सॼी ॼमार वज़ीफ़नि ऐं क़ल्बी ज़िक्र में सरफ़ कंदा आहिनि त जीअं आख़िरी हिॾकिन महिल कलमो रवां हुजे, वरना सॼी उमिरि जी कमाई हिक लहज़े में रायगान थी वेंदी आहे। ॿियो सबबु ही ॾिनई त मुस्लमान थी रहणु इंतिहाई ॾुखियो ऐं औखो कमु आहे ऐं वॾी हिमत ऐं हौसलो घुरिजे। बाक़ी नाले में निहाल थी रहणु मक़सदु आहे त पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। असांजे मुनकर नकीरनि क़ब्र जी सोड़, क़यामत जी गर्मी, आख़िरत जे अज़ाब ऐं दोज़ख जे धड़कन ॾियण सां असांजो पघर ऐं खून त ख़ुश्क करण में पंहिंजे फ़र्ज़ अदाई पूरी कई आहे, पर ही कॾहिं बि सम्झाइण जी तकलीफ़ गवारा नथा कनि त आख़िर हिकु ग़रीब ऐं मिसकीन इंसान जंहिं नोरीअड़े जी महिमानी आहे फ़िक़त ॿ बेर, तंहिंखे अज़ाब ॾियण जा एॾा टकसाट छा लाइ घड़िया विया आहिनि। वरी दोज़ख ऐं मंझसि सज़ाउनि में वरी दोज़ख ऐं मंझसि सज़ाउनि ऐं फासी घाटनि जो विचूर अहिड़ो थी ॿुधायो वञे ॼण आसमान जी 99 ॾहाई पौणा 10 हिसनि ताईं जहन्नम फहिलियल आहे ऐं बाक़ी 250 खनि वाल प्लाट ते जन्नत जो क्वार्टर अॼल आहे, जो बि ज़ाहिर आहे त ठेकेदारनि लाइ रोज़ रोड थियल आहे। जे वतायो वक़्त सिर न अचे हा ऐं असांखे आथत न ॾिए हा त हूं त असां सभिनी जा हियाव हैबत में फाटी पवनि हा। दोस्तो इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन बटण ज़रूर प्रेस कंदा।